बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध एम्प्लॉइज अलायंस गुज़िरियल 2 महीननि खां हिन तहरीक जे अमल में आहे। असां हतल मक़तूल कोशिशि कई आहे त असांजा मसइला हल थियनि ऐं असां को इंतिहाई क़दम न खणूं। मजबूरन असां 23 सेप्टेम्बर खां 27 सेप्टेम्बर ताईं तमामु तर इदारा ऑफिसूं सिंध गवर्नमेंट जा जेतिरा बि इदारा आहिनि उन्हनि सभिनी जी तालाबंदी जो ऐलान कयो। अलाह जी महिरबानी सां तव्हां मीडिया ॾिठो आहे त पूरी सिंध तालाबंदी में आहे। पर अफ़सोस आहे त अवामी हुकूमत अलाए छो ख़ामोश आहे। उहे पुछनि छो था त हज़ारे मर्द औरतूं ही पहिरियों दफ़ो हेॾी वॾी मुलाज़िमनि जी तहरीक आहे। तव्हां जंहिं बि ज़िले में हलो, हिकिड़े मां कलाक ॿिनि जे शार्ट नोटिस ते हिते आयो आहियां। मोरे में तव्हांजे साम्हूं केतिरियूं मुंहिंजूं भेनरूं लेडीज़ वेठियूं आहिनि। कल्ह हिकिड़ो ख़ैरपुर में प्रोग्राम हो, हज़ारे जेकॾहिं मर्द आहे त हज़ारे औरतूं। इहे माण्हू सभु सम्झनि था त असांजी मंथली पेंशन ऐं कम्यूटेशन खे कट इहो कॾहिं बर्दाश्त कोन्हे। पगार 5% वधायो, 10% वधायो, DRA 30 न ॾियो, 20 ॾियो, पर पेंशन रिफॉर्म्स ते नो कम्प्रोमाइज़। बिलाल भुट्टे साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस खे मां जेसि ताईं रिज़ल्ट नथो मिले तेसि ताईं ख़ुशि आहियां नथो चई सघां। ऐं पीपुल्स पार्टी जे चेयरमैन जे उन नोटिस जेको हुन चयो त हिननि सां टास्क कयो, हिननि खे एंगेज रखो, त चीफ मिनिस्टर सिंध खे हुनजो नोटिस वठणु खपे। अॼु ॿियो ॾींहुं आहे, कंहिं क़िस्म जो गवर्नमेंट जो राब्तो कोन्हे। असांजो प्रोटेस्ट जो शेड्यूल एज़ इट इज़ आहे ऐं इहो शेड्यूल हिननि ॻाल्हियुनि ते ख़तमु न थींदो, कंहिं मीडिया जे बयान ते ख़तमु न थींदो। ख़तमु थींदो नोटिफिकेशन जी सूरत में। जेतिरो जल्द ॾींदा त असां पंहिंजे इदारनि ऑफिसुनि में हलिया वेंदासीं। जेतिरो डिले कंदा उनजी ज़िम्मेवारी गवर्नमेंट जी आहे। सम्झनि त असांखे जेकॾहिं अञा बि डिले करे 6 अक्टूबर ते जेकॾहिं बिलाल हाउस कराची जे ॿाहिरां हे लखे माण्हू गॾु थिया, पोइ हिननि खां कंट्रोल न, पर मूं हाजी अशरफ खां पोइ कंट्रोल इहो न थींदो। 6 अक्टूबर वारो आइंदा लाइ अमल सी जी लीडरशिप सां राब्ते में आहियूं। थोरे टाइम में अॼु 27 तारीख़ ताईं त असांजो शेड्यूल लॉकडाउन जो आहे। फर्दर शेड्यूल असां जल्दी ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह ताला। हीअ जंग तेसि ताईं जारी आहे जेसि ताईं हिन सिंध जे ग़रीब मज़लूमनि माण्हुनि जा मसइला हल न थींदा, मुलाज़िमनि जा मसइला हल न थींदा। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको पार्टी जो फाउंडर हो, जेको पाकिस्तान जो इलेक्टेड वज़ीर आज़म जो 1973 में कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान ॾिनो, 1973 जे आइन में बि असां सभिनी मुलाज़िमनि मज़दूरनि खे तहफ़ुज़ आहे। असांजे हक़नि ते धाड़ो हणण जो कंहिंखे राइट ई उन आइन में न ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं उन जा पोइ लॻा आहिनि गवर्नमेंट वारा त उहे पंहिंजे उन शहीद भुट्टे जे उन मंशूर ते हलनि। ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जो बि मंशूर इहो हो, रोटी कपिड़ा मकान। त तंहिंजे करे रोटी कपिड़ा मकान ते त धाड़ो हयो वियो आहे, पर ही लखे मुलाज़िम इंशाअल्लाह इन धाड़े हणंदड़ वारनि खे पोइ ते करे छॾींदा इंशाअल्लाह ताला।